بسم الله الرحمن الرحيم اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الحمدللہ رب العالمین الصلاۃ والسلام علی اشرف الانبیاء والمرسلین وآلہ الطیبین الطاہرین المعصومین المظلومین ولعن الدائم علی اعدائہم ملعونین اما بعد فقد قال سبحانہ وتعالی فی کتابہ المجید بسم اللہ الرحمن الرحیم الفتنۃ اشد من القتل صدق اللہ العلی العظیم. سامعین و ناظرین محترم، اسان جو کہ یہ ٹین نشست ان عنوان تحت ہے تو فتنو فتنے کے وقت مومن جوں ذمہ داریوں. سابقہ گفتگو میں اسان جی گال ان جائے تھی پجی چکی ہوئی تو فتنو اڑی صورت حال ہے جنہیں خبر نہ پوندی ہے تو حقیقت چھا ہے. उन वक़्त में मोमन जी ज़िम्मेवारी पहिरीं त इहा आहे त हू सम्झे त हक़ ऐं हक़ीक़त छा आहे. जेसि ताईं उहो सम्झ में न अचेसि तेसि ताईं कम अज़ कम एतिरो सम्झे त हीउ जेको थिए पियो इहो फितनो आहे. जॾहिं इहो सम्झ में अची वञे त हाणे हुनखे रस्तो विचों कढणु घुरिजे. उहो विचों रस्तो अहिड़ो हुजे जेको दीन खे फ़ाइदो पुॼाए, हिन फितने जे उन बाहि खे भड़कण खां रोके. फितनो यकीनन फितने घिड़ण वारनि त ग़लति कयो आहे, ॻाल्हि खे बिगाड़ियो अथनि, लेकिन जॾहिं फितनो मोमिन जे साम्हूं अचे थो, इहो फितने जी मोमिन जे साम्हूं हैसियत क़ुरान मजीद थो फ़रमाए त हिकिड़ी जाइ ते इरशाद हीअं थो थिए त अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया, माल ऐं औलाद दुनिया वारी ज़िंदगी जे लाइ ज़ीनतनि. वरी अलाह थो फ़रमाए अन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितनतुन, त तव्हांजी जेका अमवाल आहिनि, तव्हांजी जेका औलाद आहे, इहे तव्हांजे लाइ फितनो आहिनि. हाणे हिते फितने जी माना इहा आहे त इहे तव्हांजे लाइ आज़माइश आहिनि. अलाह साईं चवण जो मतिलबु इहो कोन्हे त इहो तव्हां फितनो बनायो आहे पंहिंजे लाइ या इहो फितनो आहे, अलाह साईं तव्हांजे लाइ फितनो न, इहा तव्हांजे लाइ आज़माइश आहिनि. यानी जेकॾहिं कंहिं फितनागर को फितनो बनायो आहे त मोमिन लाइ इहो फितनो आज़माइश आहे. हाणे इंसान मोमिन जे लाइ शान ऐं फज़ीलत इन में आहे त इन फितने जे दौर मां कीअं थो गुज़रे. उन खां पोइ ख़ुशूसन असां जंहिं ज़माने खां गुज़रूं पिया, हीउ ज़मानो वक़्त जे इमाम साहिब असर ज़मान अलैहिस्सलाम जो ज़मानो आहे, जंहिंमें असां ज़ियारत में पढ़ंदा आहियूं त अल्लामान 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 मिन फितन ज़मान. अलाह साईं असांखे अमान ॾे हिन ज़माने जे फितननि खां. त हीउ जेको ज़मानो आहे जंहिंजे लाइ रिवायात में वारिद थियो आहे त हीअ तमामु घणा फितना पैदा थियणा आहिनि हिन दौर में. हाणे हिते मोमिन जी ज़िम्मेवारी आहे त पहिरीं सम्झे त इहो फितनो आहे या कोन्हे. जेसि ताईं हिनखे इहो सम्झ में अचे त फितनो छा आहे, उन खां पहिरीं इहो सम्झे त पोइ हिन में कम अज़ कम इहो सम्झ में अचे दीन जो फ़ाइदो कोन्हे, को बिगाड़े ॻाल्हि खे पेश कयो वियो आहे. पोइ बि ज़िम्मेवारी आहे त हाणे जॾहिं विचों रस्तो ख़बर पएसि त आहे फितनो, पर हाणे छा फितनो आहे सम्झ में नथो अचे, त विचों रस्तो अहिड़ो इख़्तियार करे जंहिंमें दीन खे नुक़सानु न पुॼे. हाणे इन जे लाइ मौला अमीर काइनात जा सुहिणा लफ़्ज़ आहिनि. मौला फ़रमाइनि था कुन फिल फितनते कब लबून, फितने जे वक़्त में ईअं थी वञो जीअं उठड़ी जो नंढो बचो, जंहिंखे इब्न लबून चइबो आहे. मौला फ़रमाइनि था छो ला ज़हरुन, हुनखे का पुठी न आहे, फला युरकब, उन ते सवारी नथी करे सघिजे, फला ज़रउन फ़युहलब, न को हुनखे वरी खीरु हुन मां ॾुही थो सघिजे. इन जो मतिलबु आहे फितने जे वक़्त में तव्हां इब्न लबून वांगुरु थी वञो, ॾाची जे उन बचे वांगुरु थी वञो जंहिं ते सवारी बि नथी करे सघिजे, जंहिंमां खीरु नथो ॾुही सघिजे. फितने जे वक़्तु मोमिन जी हिकिड़ी ज़िम्मेवारी इहा आहे त पंहिंजे मसइले खे हल ईअं कंदो, दीन में इंतिशार खां बचंदो ईअं जो फितने जे वक़्त में अहिड़ी सूरत हाल में अची वञे जो हुन मां फ़ाइदो न वठी सघिजे, पंहिंजी जाइ पंहिंजे पाण खे अहिड़ी जाइ ते पुॼाए जो हुन मां फ़ाइदो न वठी सघिजे. अहिड़ी सूरत हाल ते इंसानु जॾहिं महसूसु करे त आउं इन जाइ ते आहियां, हाणे इंसान जे लाइ इहो आहे त इन फितने जे वक़्त में पंहिंजे पाण खे बचाए वेंदो ऐं हिन जे ज़रिए सां दीन खे कंहिं क़िस्म जो को बि नुक़सानु न पुॼंदो. हेतिरे ताईं गुफ़्तगू थी. इंशाअल्लाह आईंदा गुफ़्तगू में बाक़ी हिन जे आख़िरी नतीजे खे तव्हांजे ज़हन ताईं पहुचाईंदासूं. वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.